जवाबदार 50 गज़ के फ़ासिले तां फायरिंग कई। मुझो ख्याल है तो जवाबदार जो टारगेट मां हुउसि। वाक़े जो ईरान जंग से को ताल्लुक़ ना है, पर यकीन से नथो चई सघां। असां जल्द मालूमात हासिल करे वठंदासीं। असां वटि दुनिया जा बेहतरीन माण्हू वाक़े की जांच करे रहिया आहिनि। व्हाइट हाउस में ट्रंप जी सहाफ़ियुनि सां डिनर के दौरान फायरिंग के वाक़े बाद प्रेस कॉन्फ्रेंस। ट्रंप जवाबदार की तस्वीर सोशल मीडिया अकाउंट से जारी करे छॾी। FBI मूजिब जवाबदार की सुञाणप कैलिफोर्निया वासी 31 वरनि जे कोलाहलन तौर थी है। जवाबदार उस्ताद है, हमलो छो कयो, जांच जारी है। सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां व्हाइट हाउस में फायरिंग के वाक़े की मज़म्मत। अमरीकी सदर ट्रंप और खातून अवल मेलानिया के महफूज़ रहण ते इत्मीनान जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी चयो है तो वाक़ियो दहशतगर्दी की ख़राब शिकिल है। जेतरी मज़म्मत कजे घट है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो तो वाक़े ते सदमो पतो है। ख़ुशी थी तो सदर ट्रंप और मेलानिया ख़ैरत सां आहिनि। धमकियुनि ऐं नाकाबंदी के दौरान ज़बरदस्ती ॻाल्हियुनि में शामिल न थींदासीं। माज़ी में अमरीका सां कयल ॻाल्हियुनि बदइतमादी में बात करे छॾी है। जेसीं ताईं जाराना कदम ख़त्म न कया वेंदा, एतमाद बहाल न थींदो। ॻाल्हियूं बहाल करण लाइ अमरीका सामूंडी नाकाबंदी ख़त्म करे। ईरानी सदर मसूद पुज़िशकियान जूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां फ़ोन ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में ख़िते की मौजूदा सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट। अमुन इस्तेहकाम के हथी ॾियण लाइ जारी कोशिशुनि ते बि तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। ॿिन्ही अॻवाननि जो गॾियल राब्ता ऐं वैजी मुशावरत जारी रखण ते इत्तेफ़ाक़। ईरानी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं सागरार जा थोरा मञा। 25 किलोवाट या उन खां घटि सोलर सार्फिन लाइ फीस ऐं लाइसेंस जो शर्त ख़त्म करण ते नज़रसानी कई वञे। पावर डिवीज़न नेपरा खे मुतालबो करे छॾियो। पधिराई में चयो वियो आहे त पावर डिवीज़न उन खां अॻु बि फ़ैसिलनि जी इम्कानी नाकारी असरनि खां नेपरा खे आगाह कयो हो। दरख़्वास्त कई वई हुई त मामले खे पुराणी रेगुलेशन्स मूजिबि रखियो वञे। 2015 के ज़ाब्तनि जे तहत 25 किलोवाट या उन खां घटि जे निज़ाम लाइ नेपरा का लाइसेंस घुर्बल न हो। रेगुलेशन्स जे तहत नंढनि सोलर प्लांट्स की मंजूरी जो अख्तियार भी नेपरा खे ॾिनो वियो आहे। फीस भी लागू कई वई। फ़ैसिलनि ते ॻणती जो इज़हार कयो पियो वञे। प्राइवेट पावर एंड इंफ्रास्ट्रक्चर बोर्ड भी तब्दीलियुनि ते ख़दशनि जो इज़हार कयो हो ऐं मुतालबो कयो त पुराणी मंजूरी के निज़ाम के बरक़रार रखियो वञे। पावर डिवीज़न ज़ोर ॾींदे चयो त नंढे सोलर सिस्टम्स के लाइ पुराने तरीक़ेकार के बहाल कयो वञे। मौजूदा निज़ाम क़ौमी सतह ते तवानाई के हथी वारनि कोशिशुनि में रुकावट बणिजी सघे थो। कराची के इलाक़े मुजाहिद कॉलोनी में रेंजर्स की कार्रवाई। एमू गैंग जा 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि में मोहम्मद जुनैद, मोहम्मद शाहब और वकास शामिल। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार नाज़िमाबाद और आसपास वारनि इलाइक़नि में साथियुनि सां गॾु वारदातूं कंदा हुआ। जवाबदार शाहब वारदातुनि सां गॾु मंशियात विकिरो कंदो हो। जवाबदार वकास वारदात बाद साथियुनि खे कबाड़ जी दुकान में तहफ़ुज़ ॾींदो ऐं पनवाकिल में नौजवान इमरान इंडड़ खे क़त्ल कंदड़। ॿिनि जवाबदारनि वीडियो बयान जारी कंदे ॾोह जो इतराफ़ करे वरितो। जवाबदार अजब गुल इंडड़ चयो त कुछ साल अॻु मुंहिंजे वालद अलजड़ियो खे क़त्ल कयो वियो हो। पलांद में इमरान इंडड़ खे क़त्ल कयो। जवाबदार अख्तर इंडड़ चयो त भाणेजे अजब गुल इंडड़ सां गॾिजी इमरान इंडड़ खे क़त्ल कयो। मक़तूल नौजवान जे पीउ ज़मीर इंडड़ चयो आहे त एतराफ़ कंदड़ जवाबदार वंगारू आहिनि। असुल जवाबदार FIR में नामज़द कया विया आहिनि।